नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के ठठों में खबर ईंदड़ सिजावल शहर के पुरानी मच्छी मार्केट के लग मशहूर किराने होलसेलर हाफिज उमर मेमून की दुकान ता बिन मोटरसाइकिल ते सवार बोकानी बदल 4 नामालूम फोरू हथियार के जोर ते वापारी हाफिज उमर मेमून के यरगमाल बनाए 11 लाख रुपया रोक रकम फुर करे फरार थी विया। उन सिलसिले में मुतासिर वापारी बुधायो त ॾींहं जो 4:30 बजे बिन मोटरसाइकिल ते सवार मुंह बदल 4 हथियार बंद मुझे दुकान में दाखिल थी मुंह ते हथियार ताणे आसण मां 11 लाख रुपया फुर करे फरार थी विया। ॾींहं ॾिठे जो विच शहर में फुर जी वारदात की खबर पवंदे ही सभी शहरी वारदात वारी जाइ ते पहुंची विया। इतला ते पुलिस पहुंची करे मालूमात वरती ऐं वारदात जा सीसीटीवी फुटेज पिण हासिल कया। सिजावल पुलिस स्टेशन ते वापारी हाफिज उमर मेमून जी फरियाद ते 4 नामालूम जवाबदारन खिलाफ केस दाखिल कयो वियो है। पुलिस पारां फोरन जो पतो लगाइण लाइ शहर जी चौधारी नाकाबंदी करे फोरन जो घेरो तंग करे छड़ियो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।